ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, ये महिमा हिक जी आहे, परंतु भक्ति मार्ग में सिर्फ़ हिक जी महिमा ॻाइण सां भक्ति जो शो न थींदो आहे। इन करे भक्ति में ॾाढनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। हुते आवाज़ भी ॾाढो हूंदो आहे, घंटो, घड़ियालो, गीत, भॼन, रोइण, पीटण, केतिरो भक्ति मार्ग में हलंदो आहे। क़िस्म क़िस्म जी आवाज़ूं, मंत्र, तंत्र, स्तुति आदि थींदी रहंदी आहे। ऐं ज्ञान मार्ग में छा आहे? साइलेंस, सिर्फ़ु इशारो ॾिबो आहे, आवाज़ कुछ भी न आहे। भक्ति में केतिरो धूमधाम आहे, सभिनि खां जास्ती घंटा वॼंदा आहिनि शिव जे मंदिर में। जाते ताते ॾिसो घंटा ई घंटा। कंहिंखे नींद खां जगाइण जे लाइ कोई घंटा थोड़ी वॼाइबनि। शिव बाबा अची करे मनुष्यनि खे कुंभकर्ण जी अज्ञान नींद सां जगाईंदा आहिनि, परंतु घंटा थोड़ी वॼाईंदा आहिनि। बिल्कुलु शांति सां 2 अक्षरनि में ई सम्झाईंदा आहिनि। बुद्धिवान जो हूंदा आहिनि उहो 2 अक्षर में ई सम्झी वेंदा आहिनि। बाप चवनि था, ॿार मूंखे यादि करो, तव्हां ई मूंखे सॾु कयो अथव, हे पतित पावन अच, हाणे मां आयो आहियां, तव्हांखे राह थो ॿुधायां। छा हाणे ताईं तव्हांखे पतित ठही करे हिन दुनिया में ई रहणो अथव? तव्हां त पावन दुनिया जा रहण वारा आहियो। पावन दुनिया स्वर्ग खे चइबो आहे। चईंदा ई आहिनि पतित पावन, त सम्झणो खपे कि पतित पावन छा अची कंदो। ज़रूरु असांखे पावन ठाहींदो, दुनिया खे पावन ठाहींदो। पावन दुनिया खे स्वर्ग चइबो आहे। ईअं न जंहिं वटि धन आहे हुनखे स्वर्ग चइबो आहे। माण्हू त सोचनि असां वटि धन आहे त स्वर्ग आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि स्वर्ग अर्थात जाते पतितपनो न हुजे, जाते पावन ई पावन हुजे। नर्क आहे पतित, हाणे पतित खां नर्क, पतित नर्क खां स्वर्ग पावन में वठी था वञनि। बिना सम्झे ईअं ई मूंखे सॾु कंदा रहंदा आहिनि, ताड़ियूं वॼाईंदा रहंदा आहिनि, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि मां ईंदमि त छा कंदमि। कालनि जे काल खे सत्ता करनि, पतित पावन खे सत्ता करनि, दुख हर्ता सुख हर्ता खे सत्ता करनि, त ज़रूरु सुख जी स्थापना कंदमि, ज़रूरु पावन ठाहींदमि, ज़रूरु सभिनि खे कालनि जो काल महाकाल ठही करे सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾींदमि न। मनुष्य खां देवता ठाहींदमि, तॾहिं त ॻाईंदा आहिनि, मनुष्य से देवता किए करत न लागे वार। इन्हनि में शास्त्र आदि कुछ भी पढ़ण जी दरकार न आहे। हाणे बाबा असांखे सभु शास्त्रनि जो सार थो ॿुधाए। भक्ति मार्ग ॾाढा शास्त्र आदि पढ़िया, ढेर लेक्चर आदि थींदा आहिनि। मास मंडप ठाहे करे वेही आवाज़ कंदा आहिनि। हिते केतिरो शांति सां बाप वेही सम्झाइनि था। ॾिसो तव्हांखे बाबा अची करे पावन थो ठाहे, पावन दुनिया जो मालिक थो ठाहे न। पढ़ाई भी केतिरी सहज आहे। तव्हां पहिरियों पावन हुयो, गोल्डन एज में हुयो न, पोइ 84 जनम वठी हाणे आयरन एज में तमो प्रधान ठहिया आहियो। हाणे तव्हांखे सतो प्रधान ठहिणो आहे, इन करे मूंखे यादि करो। सो बि अजप आहे। जीअं कन्या जी जॾहिं शादी थींदी आहे त उहो छा जाप कंदी आहे, सॼो ॾींहुं पंहिंजे पति जी यादि में ई रहंदी आहे न। तव्हां बि सभु पत्नियूं आहियो, शिव बाबा आहे पतियुनि जो पति। तव्हांजी सगाई थी आहे परमात्मा सां गॾु। सगाई जॾहिं थींदी आहे त बसि यादि बुद्धि में वेही रहंदी आहे। ख़ातिरी थी वई कि असांजी त सगाई थी वई, हाणे हिक ॿिए खे यादि कंदा रहंदा आहिनि। तव्हांखे बि बाप चए थो निश्चय बुद्धि अथव, हाणे तव्हां सभिनि आत्माउनि जी सगाई मूंसां गॾु थी आहे त मूंखे यादि करो। तव्हां आपस मां तव्हांजो बाप बि आहियां, टीचर बि आहियां, सतगुरु बि आहियां, सर्व संबंध मुझ सां निभायो। तव्हां सभु मूंखे आपस में आत्मा आत्मा भाई भाई आहे। भाइयुनि खां वरसो न मिलंदो आहे, हिकु बाप खां ई वरसो मिलंदो आहे। इन करे बाप खे ई पुकारंदा आहिनि, कि हीअं न पुकारंदा आहिनि कि हे कृष्ण अच, हे राम अच, हे फलानो अच। तॾहिं बि जॾहिं बि मथे यादि कंदा आहिनि भॻवान खे ई यादि कंदा आहिनि। भल मनुष्य तन जो बाबा चईंदा आहिनि, हाणे मनुष्य तन में तव्हां आयो, भाउ भेण अलॻि अलॻि संबंध आयो, लेकिन जॾहिं पुकारदी आहे तॾहिं आत्मा पुकारदी आहे पंहिंजे बाप खे। हुनजे नाते तव्हां सभु भाई भाई थी वियो। भाई भाई पुकारदा आहिनि, हे पतित पावन बाबा अच। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदव। पावन त सतो प्रधान, पावन खे सतो प्रधान, पतित खे तमो प्रधान चइबो आहे। इहे ॻाल्हियूं बाबा हाणे ई हिन संगम युग ते ॿुधाईंदो आहे। इहे गीता पाठशाला आहे। हिन पाठशाला में बाप अची करे असांखे राजयुग थो सेखारे, नर सां श्री नारायण थो ठाहे।
हुते टीचर त साम्हूं वेही पढ़ाईंदा आहिनि, ॾेखारी बि ॾींदा आहिनि न, लेकिन ये टीचर बि गुप्त आहे त स्टूडेंट्स बि गुप्त आहिनि, त पाठशाला बि सम्झ में नथो अचे कि ये छा था करनि। विचित्र बाप टीचर विचित्र स्टूडेंट खे पढ़ाए थो, त टीचर सां बुद्धि योग रखिणो, बुद्धि सां सम्झणो आहे कि असांखे उहो टीचर पढ़ाए थो, उहो निराकार पतित पावन मुंहिंजो बाप टीचर ठही करे पढ़ाए थो। उहे ई स्मृति ॾियारंदा आहिनि कि कल्प पहिरियों बि मां तव्हांखे राजयोग सिखायो हुयो न। हाणे बाबा चवनि था कि उहो ई समय आहे जॾहिं मां तव्हांखे अची करे राजयोग थो सिखायां। तॾहिं चवंदा आहिनि मन मना भव, पवित्र ठहो त इहे लक्ष्मी नारायण ठही वेंदो। हिन में घंटा घड़ियाल आदि वॼाइण जी दरकार न आहे, बाप ख़ुदि अची करे जगाईंदो आहे। मन मना भव जो अर्थ ई आहे साइलेंस, स्वयं खे आत्मा निश्चय करो ऐं बाप खे यादि करो। बसि हाणे पंहिंजे घर वञिणो आहे असांखे। बाप खे ई सभु चईंदा आहिनि, हे दुखनि सां छुड़ाइण वारा मुक्ति दाता हाणे अच। सन्यासी त सिर्फ़ु ब्रह्म खे ई यादि कंदा आहिनि। हाणे ब्रह्म तत्व त घर आहे न, उहो घर खे यादि कंदा आहिनि। हिते बाप खे यादि करणो, सिर्फ़ु घर खे यादि कंदा त जीअं सन्यासी थी वेंदो। अगरि हाणे असां बि सिर्फ़ु ब्रह्म मां तत्व खे यादि कंदासीं त सन्यासी थी वेंदासीं। ब्रह्म त भगवान आहे न, ब्रह्म त रहण जो स्थान आहे। जीअं आकाश तत्व में असां आत्मा ई रहंदा आहिनि, ईअं ब्रह्म मां तत्व आकाश तत्व से असां हिते खेल था खेॾूं मनुष्य तन वठी करे। उहोई परमात्मा बि ब्रह्म मां तत्व में ऐं असां आत्मा जो निराकार रूप में रहंदा आहियूं। बाप वेई सम्झाइनि था मूंखे यादि करो त तव्हां निर्वाण धाम में हली वेंदव, पोइ हुतां खां त स्वर्ग में ईंदव। हितां खां मां तव्हां ॿारनि खे वठी वेंदमि। तव्हांखे मालूम आहे न, टिड्डियुनि जो झुंड हूंदो केतिरो वॾो हूंदो आहे, सभिनि जी यूनिटी हूंदी आहे। पहिरियों अॻियां वारो वेठो त सभु वेही रहंदा। मधुमक्खी बि ईअं ई थी वेंदी आहिनि, मधुमक्खियुनि जो झुंड जेको हूंदो आहे, राणी घर छॾे त सभु हुनजे पिछाड़े घर छॾे भॼी वेंदा। उहो जीअं उन्हनि जी साजन थी वई। उन्हनि में पोइ सजनी जो राज्य थींदो आहे। मधुमक्खियुनि में सजनी जो राज्य थींदो आहे। हम जिन्स ते शास्त्रनि में बि आत्माएं सभु मच्छर सदृश भॼदियूं आहिनि, ईअं लिखियलु आहे। अनगणित आत्मायूं, उहो मधुमक्खियूं हर सीज़न में पंहिंजी रानी जे पिछाड़ी भॼदियूं आहिनि। तव्हांखे त हर सीज़न हर युग में न भॼणो आहे। तव्हांखे त हिकु ई बार सभिनि खे परमात्मा साजन जे पुठियां असांखे कोई पुठियां ईंदो, कोई गॾु गॾु वेंदो। सभु आत्माउनि खे हाणे वञिणो आहे मूल वतन में। तव्हांजो आवाज़ कुझु बि न आहे। हिन करे बाबा मिसाल ॾींदा आहिनि, सरसों जा दाना मिसल पीसदा। बाबा बि बिंदी सरसों जा दाना मिसल आहे न, खसखस बि जा बि नंढा दाणा हूंदा आहिनि। परमात्मा बि बिंदी आहे। उन्हनि खे असां ॾिसी न सघंदा आहियूं, दिव्य दृष्टि बिना। बिल्कुलु नंढो सो स्टार मिसल आहे। गीता में ॾेखारिनि तो लिखियलु आहे, अखंड महाज्योति साक्षात्कार थियो। त हिते बि जॾहिं अखंड ज्योति जो साक्षात्कार थिए तॾहिं सम्झदा साक्षात्कार थी आहे। अगरि बिंदी जो थियो त सम्झदा इहा परमात्मा थोरी आहे। गीता में त लिखियलु आहे, अर्जुन खे ॾाढो तेजोमय साक्षात्कार थियो। भक्ति जी ॻाल्हियूं बुद्धि में वेठल आहिनि न। ज्ञान ऐं भक्ति में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। भक्ति मार्ग राति आहे, ज्ञान ॾींहुं आहे। तव्हां ॼाणदा आहियो असां 63 जन्म शरीर द्वारा केतिरो डांस कयो आहे। 63 जन्म केतिरी भक्ति जो हंगामो ॾिठो। हुन में बि पहिरियों जॾहिं सतो प्रधान भक्ति हुई त हिकु शिव बाबा जी ई भक्ति कंदा हुयासीं। पोइ इहे गंगा स्नान आदि पोइ शुरू थिया। पहिरियों अव्यभिचारी भक्ति थींदी हुई निराकार जी, पोइ वृद्धि खे पायो। हिते त हिकदमि साइलेंस लॻल आहे। बिगर कौड़ी तव्हां विश्व जा मालिक था ठाहियो। मम्मा ॾिसो बिना कौड़ी कुझु ॾिनई मम्मा, विश्व जी महारानी ठही वञे। साधारण हुई मम्मा, हिकदमि ग़रीब घर जे बिना कौड़ी ख़र्चो ॾिसो छा ठही वई। मम्मा पोइ सर्विस ॾाढी कंदा हुया, वञी करे ॿियनि खे बि सम्झाईंदा हुया कि बाबा चवनि था मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थियनि ऐं तव्हां सतो प्रधान ठही वेंदव। हिन में ख़र्चे जी त कोई ॻाल्हि न आहे न। अगरि कोई थोरो ख़र्चो बि कंदो आहे त पंहिंजे लाइ, जीअं खेती में 2 मुठी अन्न जी विझण सां केतिरो ढेर अन्न निकिरंदो आहे।
खेती वॾी थी वेंदी आहे। इहे बि 21 जन्मनि जे लाइ तव्हांजी केतिरी आमदनी थी थिए न। मनुष्य खां देवता था ठहो, केतिरो सहज आहे, हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे। वेठा बि केतिरा साधारण आहे। अगरि कोई वेही न सघंदो त बाबा चवंदा आहिनि ठीकु आहे, लेटी करे मुरली ॿुधो। इहे त धारणा जी ॻाल्हि आहे। अंदर में बाबा ऐं चक्कर खे यादि करणो। हिते शरीर जी कोई ॻाल्हि कोन्हे। आत्मा अभिमानी वेही करे ॿुधो, लेटी करे कोई मना थोड़ी आहे। यादि कंदे कंदे ई शरीर छॾिणो आहे। बाक़ी मुख में गंगा जल जी कोई ॻाल्हि कोन्हे। मुख में इहे पतित पावन बाप जो ज्ञान जो सिमरन असांजे मन ई मन में असां हुनखे यादि कंदा रहूं। मुख में बि चइण जी दरकार कोन्हे, मन में यादि हुजे जॾहिं असां शरीर छॾूं। गुरु गुसाई त ॾाढा ढेर आहिनि न। गुरु गुसाई पोइ ड्राए छॾींदा आहिनि कि तव्हां इहे नियम तोड़ियो, भक्ति न कंदव त ॾिसो इहो थी वियो न। सम्झो कोई जी टंग टुटी पई त उहो बि नुक़सान थी वियो। चईंदा भक्ति छॾी तॾहिं इहे नतीजो थियो, त ड्रिजदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हिते त कुझु बि करिणो न आहे, बाबा जी यादि ॾियारणी आहे, चक्कर जो यादि सम्झाइणो आहे। हाणे कलयुग खां पोइ सत्युग अचिणो आहे, विनाश त थियणो ई ज़रूरु आहे। हिन जे लाइ इहे महाभारी लड़ाई साम्हूं बीठी आहे। भॻवानु अची करे राजयोग सिखाए, नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी था ठाहिनि। इहे राजयोग आहे न, प्रजा योग न आहे। शुभ चइणो, शुभ ॻाल्हाइणो खपे। ॿारनि खे ॾाढो मिठो ठाहिणो आहे। बाबा बि मिठो आहे न। क्रोध आदि सभु दान में ॾियो बाबा खे। बाबा चवंदा आहिनि मां प्यार जो सागर, तव्हां बि प्यारा ठाहो। ॾाढा वॾा प्यार सां सम्झाईंदा आहिनि न त ॿार ॾाढो हंगामा कंदा आहिनि। छो जी माया मथो ख़राबु करे छॾी आहे। इन करे ख़्यालु ईंदो आहे कॾहिं बि कंहिंखे कुझु चओ न, प्यार सां ई सम्झाइणी ॾियो। अखि ॾेखाइणु, गरम थियणु, जोर सां ॻाल्हाइणु, हिन जी दरकार न आहे। इन सां कमु बिगड़ंदो आहे। शांति रहणु सुठो आहे। विकारनि जो दान ॾेई पोइ वताओ त पंहिंजो पद गवाईंदव। बाबा जो ठहिया गोया 5 विकारनि खे दान ॾियो। चवंदा आहिनि दान ॾियो त छूटे ग्रहण। पोइ हिते बि बाबा पंडो आहे न। पंडा ब्राह्मण हूंदा आहिनि। बाबा बि असांखे ब्रह्मा तन में अची करे पंडो ठातो अथई, हुन खां पहिरियों ब्राह्मण ठाहियो अथई न। शिव बाबा बि रूहानी पंडो, तव्हां बि पंडा आहियो। बाबा ब्रह्मा जे तन में ईंदा आहिनि त तव्हां बि ब्राह्मण ठहियो। बाबा हिन में वेठा आहिनि, उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहियूं। तव्हां माता पिता असां बालक तुंहिंजा। ये ॿिए कंहिंजी महिमा ॻाए न सघंदा आहियूं सिवाय परमात्मा जी। उन्हनि जो कर्तव्य बि अहिड़ो आहे न। इहे पाठशाला आहे, बाप पढ़ाईंदा आहिनि। इहे ॿारनि खे यादि रहणो खपे कि हिन विचित्र पाठशाला में विचित्र टीचर अची करे असां विचित्र ॿारनि खे पढ़ाईंदो आहे। असांजी एम ऑब्जेक्ट आहे ही विश्व जी भाषा। त इहे पढ़ाइण वारे खे पूरी रीति यादि करणो पए। स्कूल में स्टूडेंट सुठो पास थींदो आहे त साल टीचर खे सौगात मोकिलींदा आहियूं। इहे त्योहार आदि सभु हिन समय जा आहिनि, परंतु इन्हनि जे महत्व खे कोई ॼाणंदो न आहे। बाबा नॉलेजफुल आहे, उहो ईंदा ई रचना जे आदि मध्य अंत जी नॉलेज ॾियण लाइ आहिनि। टिकर भितर में कीअं ईंदा? हिकु डॉक्टर सिद्ध कयईं कि हर चीज़ में आत्मा आहे, परमात्मा न आहे। पोइ चई छॾींदा आहिनि सर्वव्यापी आहे। उन्हनि चयो सभिनि में आत्मा आहे त सन्यासी चवंदा आहिनि सभिनि में परमात्मा आहे। केतिरो रात ॾींहं जो फ़र्क़ु थी वियो न। मनुष्य आत्मा जी पंहिंजी समझ जे कारण मनुष्य आत्मा आहिनि, परमात्मा खे ठिकर भितर में ठोके छॾे अथनि। मनुष्य जी समझ आहे न। बाबा चए थो इहो बेहद जो बाप, मां त बेहद जो बाप आहियां न। सभिनि सां बुद्धि योग तोड़े करे पंहिंजे मुसां गॾु बुद्धि योग जो जोड़ो। उहो चवंदा आहिनि आत्मा बुद्धि सागर मां निकिती, सागर में ई लीन थी वई। ब्रह्म ज्ञानी सम्झंदा आहिनि नंढी ज्योति वॾी ज्योति में लीन थी वेंदी आहे, पोइ नई ज्योति ईंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे भक्ति मार्ग बि ड्रामा में नूंद आहे। इहा बि ड्रामा जी, मां बि ड्रामा जी नूंद अनुसार तव्हां ॿारनि खे अची करे सम्झाईंदो आहे। 84 जन्मनि जो चक्कर लॻाईंदा आहियो, इहो बि ड्रामा में नूंद आहे। जो कुझु थींदो आहे सभु नूंद आहे। कोई गायन बि कंदा आहिनि, कोई विघ्न बि विझंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां ॿारनि खे शिव बाबा खां वरसि वठिणो अथव। उहो ईंदा ई सभी आत्माउनि खे वठी वञण लाइ आहिनि। शरीर जो नाम बि
न वठंदा आहिनि, शरीर सहित थोरी कंहिंखे भॼाईंदा। मूंखे त चईंदा ई आहिनि लिबरेटर, त मां त सभिनि आत्माउनि खे दुखनि सां हिन पुराणे शरीर सां लिबरेट करे परम धाम में वठी वेंदो आहे। असांखे दुखनि सां लिबरेट कर ऐं परम धाम में वठी हलंदो आहे। हिते चैन सुख शांती त आहे न। असांखे असां चाहींदा बि आहियूं अहिड़ी जॻह वठी हल जिते सुख चैन मिले। हाणे बाबा असांखे चए थो कि हा मां तव्हांजे लाइ हाणे नई दुनिया जी स्थापना थो करां, हुते तव्हांखे सुख चैन शांती सभु मिलंदी। हुन खां पहिरियों तव्हां सभिनि आत्माउनि खे हिन शरीर खां छुड़ाए परम धाम में वठी वेंदमि। त कालनि जो काल बि थियो, मां सभिनि खे इकठो ई वठी वेंदमि। ॾिसो बाबा में केतिरी शक्ति आहे, बाबा सभिनि आत्माउनि खे इकठो वठी वेंदो। केतिरी वंडरफुल ॻाल्हि बाबा सम्झाईंदा आहिनि। किथे कोई ॻाल्हि समझ में न अचे, अगरि असां कंहिंखे ॿुधायूं त उन्हनि खे ॿुधायो कि हीअ ॻाल्हि असांखे बाबा अञा सम्झाई कोन अथई। जॾहिं सम्झाईंदा त असां तव्हांखे बि सम्झाए छॾींदासीं। ईअं पंहिंजे पाण खे छुड़ाए ॾियणो खपे। ॿार सम्झंदा आहिनि बाबा ज्ञान जो सागर, नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ॿुधाइण वारो रचयिता बाप असांखे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॿुधाए। तव्हां सभु लाइट हाउस बि आहियो, सुदर्शन चक्रधारी बि आहियो, परंतु माया इहा भुलाए छॾी। गुटका खाईंदा आहिनि, कुझु न कुझु लेस अची वेंदो आहे। कर्मनि जो हिसाब किताब आहे न, जेसि ताईं कर्मातीत अवस्था न ठहे त कुझु न कुझु थींदो रहंदो आहे। हिसाब किताब चुकतो थियो ऐं शरीर छॾे छॾंदासीं, पोइ लड़ाई शुरू थी वेंदी। अच्छा, ओम शांति। वरदाना नॉलेज जी लाइट द्वारा पुरुषार्थ जे मार्ग खे सहज ऐं स्पष्ट करण वारा फ़रिश्ता स्वरूप ठहो। फ़रिश्तेपन जी लाइफ में लाइट ऐं माइट ॿई स्पष्ट ॾेखारे में ॾींदियूं आहिनि, लेकिन लाइट ऐं माइट रूप ठहिण जे लाइ मनन शक्ति ऐं सहन करण जी शक्ति खपे। मनसा में मनन शक्ति, वाचा कर्मणा में सहन शक्ति धारण करो। पोइ जो बि शब्द ॻाल्हाईंदव कर्म कंदव उहो हुन ई प्रमाण थींदो। अगरि इहे ॿई शक्तियूं आहिनि त हर हिक जे पुरुषार्थ जो मार्ग सहज ऐं स्पष्ट थी वेंदो। व्यर्थ स्लोगन आहे, व्यर्थ ॻाल्हाइण अर्थात अनेकनि खे डिस्टर्ब करणु। अच्छा, ओम शांति।